पंहिंजे शाइरी ऐं पंहिंजे अंदाज़ जे लाइ ईंदो अब्दुल सिंधी। ज़ोरदार ताड़ी। अस्सलाम वालेकुम। स्पेशली मां भाऊ बशीर ऐं हुन जी टीम जो थोराए थो आहियां जंहिं अहिड़ा महफ़िल अहिड़ा मेला मचाया आहिनि ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां सिंधी आहियूं, सिंध धरतीअ ते ॼावा आहियूं ऐं चवंदा आहिनि त अॼु मूंखे लॻी रहियो आहे त मां दुबई UAE में न पर पंहिंजी सिंध में आहियां, छो जो सभई सिंधी गॾु आहियूं। हिकिड़ी पुराणी पोइट्री आहे, सभिनि जे नाम कंदुमि त काल पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देस आहे कहिड़ो। काल पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देस आहे कहिड़ो। मूं त चयोमांसि सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो। हूअं त आदमज़ादो आहियां, जेको पायां वैसा मुंहिंजो। हिन दुनिया में हुन दुनिया में अहिड़ी कंहिंजी धरती न आहे। जुग जुगनि खां आहे मुंहिंजी वीज़ा ते मूं वरिती न आहे। काल पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देस आहे कहिड़ो। सॼी सिंध जे लाइ इहा आख़िरी पोइट्री त तुंहिंजे तक तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे। भाऊ अब्दुल वहाब अमाराती बशीर भाई चए थो तुंहिंजे तक तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे, छो जो हर तीर लॻो ठीक गुथो को कोन्हे। को मरे पियो, को ॻरे पियो, को भरे पियो आऊं तुंहिंजे पाड़े में सॼी राति सुतो को कोन्हे। सूंहं ऐं नींहं जी हर कंहिंखे सुञाणप आहे, एतिरो यार सफ़ा ठुप अंधो को कोन्हे जीअ सिंध।